बुढ़ा न ॿियो सभु कुझु तूं ॿुधाए छॾिजांसि। मां सिर्फ़ु इहो थो ॿुधायांसि त मुंहिंजो नालो रातू आहे, रातू। पोइ मां छा कयां? तूं महिरबानी करे मास्तर खे छॾ। सुठो न आहे हरू शरीफ़ माण्हू खे विहारे वेठो आहीं। तूं बि मूंखे शिकिल मां शरीफ़ माण्हू थो लॻी। सूबेदार रातू ॾिठो वेठो चोर आहे, पर मारींदो आहे, तर न आहे तपाईंदो। तूं मास्तर खे छॾ। मता इहो सम्झी त 2-3 रुपया मिलंदा। तूं ॻाल्हि खे सम्झ। साहब जो मतिलबु आहे त फ़रियाद लिखायो, न त वॾेरे बचल खान खे वठी अचो त हो ॻाल्हि आहे। बुढ़ा खान, बचल खान राज जो चङो मुड़ुसु आहे, को काटकू कोन्हे जो सूबेदार खे अची सलाम पेश करे। हा, बाक़ी फरियाद मां थो लिखायां, ॻोठ बि ॿुधायांसि थो। जे चोर पकड़ियाई न त 100 में इनाम में ॾींदोमांसि। केरु आहिनि चोर ऐं कहिड़े ॻोठ जा आहिनि? विझी कुलनि में ये अंग्रेज़ जे दौर जूं बंदूकूं हलो। चोर कचे जा आहिनि ऐं ॻोठ बि कचे में आहे। कचे में केरु वेंदो? उहा त असांजी हद ई न आहे। जे हद न आहे त छा थी पियो? चोरी त तुंहिंजे हद मां थी आहे न। कचे वारे थाणे ते इतलाउ कर, चोर बि ॿधी अच ऐं में बि मोटाए त मुड़ुसु मञाए। बुढ़ा खान, लिख फरियाद ऐं मास्तर खे छॾियो। साहब छा हुकुम आहे? लिखणो आहे फरियाद? न, हाणे तव्हांखे फरियाद लिखणी पवंदी। चोर बि ॿुधणा पवंदव ऐं में बि मोटाइणी पवंदव। मास्तर खे बि छॾिणो पवंदो। जे न त हर कंहिंजा दग खुलियल आहिनि। बचल खान जो सॼो राज जॾहिं SP ऑफिस वेंदो न त सभु कंहिंजूं अखियूं खुली वेंदियूं। ॿुधा खान, अच हिकिड़ो मिंट। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।